क्या आयो अंकल? जुलाब थी पैन। तू ही तो पूछे तो किया है अंकल? जुलाब थी पैन। आई एम सॉरी अंकल, मुझे खबर नहीं था कि जुलाब है। छो बोला तू छो तो था ये वो थोड़ी देना है जुलाब मुके। अंकल मां छो या तो देना है जुलाब मुके। छा तो अंकल छाता छो न मुखे छा लॻो न तुंहिंजो धंधो आहे माण्हुनि खे जुलाब ॾियण जो। ॿुधायो अंकल कॉल कयो था मूंखे। हाणे ॿुध, मुंहिंजो ना एक सपनो आहे उल्हासनगर में माल ठाहिया माल। माल? कहिड़ो माल अंकल? सामान वारो माल या छोकिरी वारो माल? अरे चूपा, माल माल माण्हू ईंदा आहिनि न, माल 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 माण्हू ईंदा आहिनि। ओ मॉल मॉल था चयो अंकल था? हा हा चरिया माल माल। ओके मॉल। तो अंकल मॉल जो नालो छा आहे? वीजू हीरालाल पाशाराम माल। सुठो नालो अंकल। हाणे ॿुध, पहिरें मारे ते ना फूड कोर्ट हूंदो, फूड कोर्ट। ॿिए मारे पे बि फूड कोर्ट ई हूंदो ऐं जो टियों मारो हूंदो ना, टियों मारे ते अंकल मां ॿुधायां, फूड कोर्ट। हा फूड कोर्ट हूंदो। शाणो आहे तू बि है। जाम टफ हुयो अंकल, सोचण जाम टफ। हाणे पहिरें मारे ते ना असांजो किशोर पेटिस वारो हूंदो, पेटिस। ला यार छोला छाप छा तो छोला छाप हूंदा आहिनि। अंकल 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 हाँ अंकल पेटिस एटिस ठीक है। अॻियां ॿुधायो। ॿिए मारे ते ना तोली नाश्ते वारो हूंदो आहे। बेस्ट आइडिया एवर अंकल। छा त आइडिया आहे। असां छा कंदासीं न, पार्टनरशिप न वठंदासीं त असां रोज दाल पकवान ऐं दाल समोसा फ्री में वठंदासीं। एक्स्ट्रा चटनी सां घटि बसर असर हूंदो न। ला छा अंकल तव्हांजो बि छा दिमाग़ आहे? हाणे अच टे मारे ते। अंकल मां वञा थो, मूंखे कमु आहे। ॿुध अरे टे मारे ते हूंदो रॉयल फलूदे वारो। रॉयल फलूदे वारो? त पासे में हूंदो सिंधी लाॾनि लाइ हॉल। अच्छा सिंधी लाॾनि लाइ हॉल बि आहे अंकल? सोच, हिकु हथ में छोला चाप, हिकु हथ में दाल पकवान, सिंधी लाॾनि ते नचूं था लारे। अंकल मां वञा थो, मूंखे चक्कर था अचे न, सच्ची थो चवां। अरे रे ॿुध ना, माल जो टाइटल तो ॿुध। मॉल जो टाइटल भी है? टाइटल भी है। छा है टाइटल? अचो 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 ऐं सभी नचो, पर अचो कीअं न कीअं करे अचो। टाइटल थी वियो अंकल? बस न, अखबार थोड़ी छपनी है टाइटल जी। अचो 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 ऐं सभी नचो, पर अचो कीअं न कीअं करे अचो।